नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त निजी टीवी जे शो जो मेज़बान इरशाद जागरानी और शहर शाह खे ब्लैकमेल करण वारे केस में FIA हथां गिरफ़्तार पुछा गाछा खां पोइ आज़ादु कयो वियो। जो थोरा तो पूरी सिंध तमामु घणो प्यार करे थी मूंसां ऐं कॾहिं कॾहिं सिंध जो प्यार ई आहे जंहिंजे करे असीं सभु कुझु आहियूं। ऐं मामिलो छा आहे उहो कुझु ॾींहं खां पोइ मां ॿुधाईंदुसि सभिनी खे चकर छा आहे। अल्लाह अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे बस तव्हां खे सिंध जी ख़िदमत पोइ बि कंदा रहंदा। थैंक यू मां त सिंध लाइ ताड़ी थी वञे हिकिड़ी जेके यूनिवर्सिटी जा छोकिरा मूंसां प्यार कनि था या जेकी बि असांजा साहबी ॿाहिरि आहिनि जिन जिन मुंहिंजो शाइराणो कलाम ॿुधो आहे जेकी मूंसां तमामु बेन था प्यार कनि था अदियुनि जो भेनरुनि जो भाइरनि जो सिंध TV न्यूज़ जे पूरे सथ जो पंहिंजे इदारे जो ऐं सिंध असेंबली में एहतजाज बि थियो आहे सभिनी जो थोराए थो आहियां पंहिंजी सिंध TV जे मालिकनि जो बि थोराए थो आहियां सभिनी जा लख थोरा सभिनी प्रेस क्लब जे दोस्तनि जो बि थोराए थो आहियां सभिनी जो वॾा वॾा सभिनी जा मां इन लाइ परेशान हो त इरशाद भाई सां अचानक इहो हादसो थी वियो ऐं कंहिंसां बि हादसो थी थो सघे पर चवण जो मक़सदु त तव्हां सिंध जी मोहबत जंहिं बि एहतजाज कयो प्यार ॾिनो तव्हांजा लख थोरा वॾी महिरबानी भाउ वॾी महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।